ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। सेठार खां सैयद ज़ुबैर अली शाह बुखारी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढी सिंध सुकाइण ऐं सिंध जी ज़मीनुनि खे ग़ैराबद करण वारी साज़िश ख़िलाफ़ 17 नवंबर अॼु जीटीए जे आला क़यादत पारां ऐलानियल एहतजाज जे सॾ ते फंक्शनल मुस्लिम लीग तालका ठरी मीरवाह सदर अमीर तारिक हुसैन कुबर जी अॻुवाणी में ठरी मीरवाह में जीटीए पारां रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे मक़ामी अॻुवाणनि वर्कर्स ऐं कारकुननि समेत फंक्शनल मुस्लिम लीग तालका मीरवाह जे 4 टाउन कमेटियुनि ऐं 13 यूसियुनि जे उहिदेदारनि वर्करनि कारकुननि समेत हज़ारनि जी तादाद में पार्टी जा सपोर्टर शरीक थिया। सदर ज़रदारी ऐं सिंध हुकूमत जे सिंध सुकाइण वारी साज़िश ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻुवाणनि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त असांजी पार्टियुनि जी क़यादत पीर साईं सरदार पागारे जे हुकुमनि ते ज़िले ऐं तालका हेडक्वार्टरनि जे सतह ते एहतजाज करण लाइ चयो वियो हुयो। जेकॾहिं सदर ज़रदारी ऐं सिंध हुकूमत एहतजाज जी मोट में सिंध सुकाइण वारे मंसूबे तां हथ न खयो त समूरी सिंध जा हाईवेज़ बंदि कया वेंदा।